दादू मामा सां ख़बर शेयर कंदा हलूं। FBI जी कार्रवाई गैर मयारी ऐं गैर कानून गैस फिलिंग स्टेशन बंदि कराया विया। दादू मां दानिश खुश्क जी रिपोर्ट मूजिबि FBI दादू जे डिप्टी कमिश्नर मलिक ग़ुलाम अब्बास दादू जे जोही मोड़ ऐं मूंदर वारे इलाक़नि में क़ाइम CNG गैस फिलिंग स्टेशन ख़िलाफ़ कार्रवाई कंदे रिकॉर्ड तहवील में वठंदे संदन फिलिंग स्टेशनूं गैर मयारी ऐं गैर कानूनी करार ॾींदे बंदि कराए छॾियूं। जॾहिं त फिलिंग स्टेशनुनि ते बीठल गैस सां भरियल ट्रेलर तहवील में वठंदे FBI ऑफिस मुंतक़िल करे छॾिया। FBI डिप्टी कमिश्नर मलिक ग़ुलाम अब्बास जो चवणु आहे त बंदि करायल फिलिंग स्टेशन ते गैर कानूनी ऐं गैर मयारी गैस विकिरो कयो वञे पियो, जॾहिं त फिलिंग स्टेशनुनि पारां पाण खे FBI वटि रजिस्टर्ड बि नाहे करायो वियो। हिन चयो त फ़िलहाल गैस जो विकिरो बंदि कराए गैस सां भरियल गाॾियूं तहवील में वरितियूं वयूं आहिनि ऐं फिलिंग स्टेशनुनि खे सील करण लाइ ज़िले इंतिज़ामिया खे पिणु लिखियो वेंदो।